टडो आदम कश्मीर में महीनों अग सस्ती डॉट्सन ख़रीद करण बहाने घुरायल टंडे आदम वासी मिस्त्री नज़ीर कश्मीरी संदसि भेणी वो हालाणी वासी अनवर कश्मीरी ऐं संदसि शागिर्द इस्लाम शाह खे अगवा कयो वियो हो, जेको 1 महीने ताईं धाड़ियुनि जे कब्ज़े में रहिया। धाड़ियुनि पारां मुख़बिन ते तशद्दुद करण वारी वीडियो ठाहे वाट्सन ॾांहुं माड़ी वई, जंहिंमें मुख़बिन वाट्सन खे इलाज पिया कनि त धाड़ियल असांखे क़त्ल करे छॾींदा, असांखे भुंग भरे आज़ाद करायो। शुरू में धाड़ियल 1.5 करोड़ भुंग तलब कयो। बाद में वाट्सन हिकु बासिड़ धुर जे ज़रिए ॻाल्हायूं कयूं ऐं 50 लाख रुपया भुंग ते राज़ी कयो। जंहिं बाद मुख़बिन जे माइटनि कश्मीरी बिरादरी ऐं सरहदी वारनि वास्तेदारनि मां चंदो गॾु कयो ऐं मुबीना तौरु भुंग जी रक़म 50 लाख रुपया धाड़ियुनि वटि पहुचाइण खां पोइ मुख़बिन खे आज़ाद कराए छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।